अॼु असां कॉइन एंड कार्ड ट्रिक इनर्शिया खे सम्झण जे लाइ हिकिड़ो डेमोन्स्ट्रेशन या तजुर्बो कंदासीं। इनर्शिया न्यूटन जो पहिरियों क़ाइदो आहे। ही क्लास 5 जे हिसाब सां सिंपल हिकिड़ी डेमोन्स्ट्रेशन आहे। अॻ में सम्झूं असां त इनर्शिया आहे छा। इनर्शिया जिस्म जी उहा ख़ासियत आहे जंहिंमें जिस्म पंहिंजी असली हालत खे बरक़रार रखण जी कोशिशि कंदो आहे। घुर्बल सामान असांखे छा हुजे? हिकु गिलास हुजे, हिकु सिक्को हुजे ऐं हिकिड़ो काग़ज़ या पाठो हुजे। गिलास खे सिधो रखो ऐं उन जे मथां हॉरिज़ॉन्टल या सिधे नमूने सां हिकिड़ो पाठो रखो। उन पाठे जे मथां हिकु सिक्को या रुपयो मथां रखो सिधो करे। छा कयो जो पाठे खे तेज़ीअ सां ईअं छिके वञो। जॾहिं तव्हां पाठे खे छिके वेंदो त छा थींदो? ज़ाहिर ॻाल्हि आहे त सिक्को वञी गिलास में किरी पवंदो, पाठो निकिरी वेंदो। इहो सभु कुझु ईअं छाजे करे थियो? जॾहिं असां कार्ड खे छिके वियासीं त कार्ड जल्दी में निकिरी वियो। सिक्को जेको हुयो उहो ख़ामोश वारी हालत में हुयो ऐं सिक्को ख़ामोश हालत में ई रहणु चाहे पियो, जंहिंजे करे उहो किरी पियो।